जिला रिपोर्टर ड्याम शोर मोहम्मद सफ़र सेवाणी शरीफ में हर साल जी आहिन साल भी 5 मुहर्रम हराम 6 मुहर्रम हराम जे रात जे वक्त इमाम बारगाह हुसैन इमाम सैयद गुल मोहम्मद शाह उर्फ राजा शाह लखियारी सादातन जी अगवाणी में करबला जो मौसम अली असगर जी याद में पींगे जो जुलूस बरामद किया वियो जेको पंहिंजी रिवायती रूटन खां थींदो हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह जी गदी में अलम पाक जे सहन ते पहुतो। इन जुलूस में परे परे खां आज़ादारन ऐं मोमिनन मर्दन तोड़े औरतुन वॾे अंग में शिरकत कई। तहसील मूजिब सेवण में 6 मुहर्रम हराम जी रात शहजादे अली असगर जो पींगे जो जुलूस दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे सोने दरवाजे खां पंहिंजी मंज़िल तरफ़ हलंदे मोमिनन लबैक या हुसैन जी सदाउनि में आज़ादारन पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थियो। पींगे जो जुलूस शहर के मैन रोड धमाल चौक शाही बाज़ार खां थींदो दरगाह ते पहुतो। जुलूस जे रूट ते लंगर न्यास खीर चांहि ऐं शरबतन जूं सभीलूं पिणु लॻायूं वयूं हुयूं। जॾहिं त सेवण पुलिस पारां जुलूस में वॾे अंग में नफ़री मुक़ररु थियल हुई। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त किया विया हुआ। जॾहिं त जुलूस हज़रत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह जे पुराणी कदी में अलम पाक ते पहुतो जिते आज़ादारन आज़ादारी पिणु कई।